ताज़ी मच्छी हजरत अबू बकर सिद्दीक घर में निकतो चौन सुबहान अल्लाह। हे मच्छिन के असां भी उथलाए पुथलाए ॾिसंदा आहियूं, पुराणी त नाहे, ताज़ी मच्छी आ कीअं। हजरत अबू बकर साईं मच्छिन के उथलाईंदे उथलाईंदे जॾहिं उन मच्छी ते नज़र पेस ॾाढी वणी वियसि। हजरत अबू बकर सिद्दीक फरमाए इन जी कीमत कर त मां तोखे कीमत ॾियां। कीमत ॾेई मच्छी घर खणी आयो। घरवारी कंहिंजी ॻाल्हि ॿुध, मच्छी ॾाढी सुहिणी, मच्छी ॾाढी हसीना, पर दिल घुरे थी अकेला न खाऊं। इन मच्छीअ में शरीक मिठे मोहम्मद अरबी के कयूं। नबी साईं के दावत थो करण वञा। हजरत अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर मिठे मोहम्मद अरबी जी खिदमत में आयो। अर्ज करे तो मुंहिंजा साईं हलो मुझे अंगण ते मुझी दावत खाओ, मानड़ी तैयार कराई थम। नबी साईं फरमाया अबू बकर तुझी दावत न खाए भी त कंहिंजी खाए भी, तू घर पहुच त मां मोहम्मद अचाई थो। हिकड़े नबी साईं के दावत कई, मां इते तव्हां वटि आयो आहियां, दावत मुखे हिकड़े के, पर जे 20 वठी अचां त साईं अब्दुल रहीम भी सोचींदो यार मोले हिकड़े के दावत के में 20 खणी आए, थोड़ो टेंशन थींदो। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो घर जो वयो, घरवारी जी अखिन मां गोड़ा पिया वहन। अल्लाह घरवारी के चयो मुंहिंजी राणी छा भला नबीअ जी दावत ते नाराज़ आ जो रोए थी। चवे थी किबला नाराज़ न आहियां, ॻाल्हि इहा आहे मच्छी के बाहि ते रखां थी त बाहि विसामी थी वञे, वरी लाहे फूका ॾेई बाहि जा बभड़ थी ॿारियां, वरी रखां थी वरी बाहि विसामी थी वञे। हज़रत अबू बकर सिंह फरमायो मुंहिंजी राणी परे थी त मां पाण बाहि थो ॿारियां। तव्हां बि बाहि ॿारी आहे कॾहिं? सभु नथा ॻाल्हायो। तव्हां चवंदो मत को चवे त रन मुरीदा न, नबी साईं जी सुन्नत आहे, साईं पाण बाहियूं ॿारींदा हुआ, नबी साईं थांव बि मलींदा हुआ। पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकड़े भेरे घर में अम्मा आयशा सिद्दीका तनूर ते वेही मानी पई पचाए। मुझे साईं फरमाया आयशा फरमाए जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिकड़ो पेड़ो मुखे बचाए दे त मां पंहिंजे हथन सां हिक मानी पचाया। अम्मा थी फरमाए मुझा साईं मुझा दिलबर नबी तव्हां मुझा मुर्शिद आहियो, मुझा मुड़स आहियो, साईं मां तव्हां जी नौकरानी खिदमतगार, बाक़ी छाजे लाइ? संजन फरमाइना आयशा हिकड़ो पेड़ो मुखे बचाए दे त मां पाण मानी पचाया। त दुनिया में को पंहिंजी घरवारी सां कोई मानी पचाए कोन खे तानो न ॾे त को रन बेहड़ो आहे, को अमड़ सां मानी पचाए, को भेण सां मानी पचाए, जेकॾहिं मानी पचाए ॾे थो को उनखे मेहड़ो न ॾे। मां मोहम्मद अरबी जी सुन्नत बि अदा थी वञे, जे मानी पचाईंदो ॼणो मां मोहम्मद जी सुन्नत अदा करे। ए वरी कावड़े वेठो है मानी न पचाई थी, जे बीमार आ बिस्तरे ते हाली त वीचारे सां वाइलू करे छॾी। हाओ अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो तुझे नाले ता सदके वञा तो तोखे पिरी मोहम्मद अरबी जड़ो घोट नबी मिलियो। चओ न सुभान अल्लाह। नबी से हुआ मानी पचाए तनूर ते हणी इशा जी नमाज जो टाइम संजन नमाज ते हलिया विया। काफी देर खां पोइ संजन मोटिया। अम्मा आयशा सिद्दीका चौधारी तनूर जे फिरे पई ॾिसे थी त मानी सभु पची वयूं, पर उहा मानी न पकी। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, नारे तकबीर। संजन आया फरमाए आयशा, फरमाए जी साईं। आयशा तनूर ते बीठी अर्ज करे थी मुझा साईं मुझू सब मानियूं पची वयूं हिन, पर समझ में गाल नथी अचे त तव्हां जी मानी अञा पकी नाहे। मुखे गाल समझ में नथी अचे। इते कंहिं आशिक हिकिड़े लफ़्ज़ चया उहे मां ॿुधायां। अम्मा आयशा सिद्दीका नबी सोहणे पाक मोहम्मद अरबी के चवे थी कंहिं आशिक लफ़्ज़ चया आहिनि कंहिं कच्ची रे गई रोटी तवाडी। या बोली समझ में अचे थी? आ जायो मथो हणी हले वेंदो। कंहिं कच्ची रे गई रोटी तवाडी, पक्कियां ने मेरियां, पक्कियां ने मेरियां, दसवे मेरे सोहणिया ए की हिकमतां ने। छाजू हिकमत है? नबी से फरमाया आयशा सुननी आयशा मैं सुनावा, सुननी आयशा मैं सुनावा, ए हिकमता ने पारियां, ए हिकमता ने पारियां, जिसनु साडा बदन लगसी अग्न करसी कारियां। फरमाया सिद्दीका जंहिंखे मां मोहम्मद अरबी जो बदन लगो हथ लगो उनखे दुनिया जी बाहि त परे, पर जहन्नम जो दूहो भी उनखे न साड़ी। पर मां चवां थो जेके नबी सोहणे सां गॾु रोज़े में सुता पिया आहिनि इहे जन्नती आहिनि या न?
एकड़ा बदनसीब चंडा बक बकता कर नबी जे यारन ते खुदा जे कसम जे के पाक मोहम्मद अरबी सा रोजे अतर में अबू बकर सुता पिया सोनो उमर सुतो पिया नबी ते रहमत जो मीह पर नबी जे यारन ते भी रहमत जी बरसात। बहरहाल हजरत अबू बकर साईं पान बाह बारण शुरू कई। बाह जो मच बरियो हिं जो मच्छी रखई वरी विसामी हुई वरी लाथई वरी बारई वरी लाथई वरी बारई ये दूहे लगन जे करे अखिन मो पानी पिवेज। एतरे ते सरताजुल अंबिया कायनात जो सरदार सहाबा सूदो अबू बकर जे दर ते ये दरवाजो खड़कायो। अंदरों आवाज आयो मन दक्कल बाब केर दरवाजे ते फरमाया न खातमुन नबिय्यीन ला नबी अबादी। अबू बकर तुझे दरवाजे ते अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद बीठो आ जल्दी कर दरवाजो खोल। हजरत अबू बकर से फरमाए तो दरवाजो जो खोलुम तो साईं जी नजर मुझे चेहरे ते पई। नबी से फरमाए अबू बकर दावत तू भी करे तो वरी रोए भी थो। इतना मालूम तो नबी साईं के गैब जी खबर न हुई जे हुजे आ तो साईं नहीं न चवेना। साईं फरमाए अबू बकर दावत तू भी करे तो रोए भी थो। अर्ज करे तो मुझा सोना रोआ नथो सजो किस्सो नबी साईं के बुधाई जैसे मुझो ईमान मुझो यकीन यो कम करे तो जाते हिकड़े मानू जी मानी होंदी उते मिठो मोहम्मद अरबी अचे करोड़ मानू अचन रब उन में बरकत फरमाई। नबी साईं के किस्सो जो बुधाई से हे मसलो आ तो साईं फरमाए अबू बकर जल्दी करिया मच्छी त माडे खणिया मा मोहम्मद इन जो मुआइनो कया। हजरत अबू बकर साईं वह मच्छी खणी आयो। मुझे महबूब नबी उन मच्छी के दिसी फरमाया अबू बकर ए मच्छी मरी न वैया जियरिया। अबू बकरन के दुनिया जी बाहत परे परन के जन्नम भी न साड़ी दो हे मां मोहम्मद दे चपन सा दुरूद थी पड़े। जको कलमे वारो मां मोहम्मद करीम ते दुरूद पढ़ंदो मुझे नबी फरमान के जहन्नम जी बाहत परे पर जहन्नम जो दुहो भी असर न कंदो। वो डाडिया पढ़ो न अल्लाहुम्मा सल्ली अला नथा पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी जे नाले वठण सा दिल के सुकून मिलंदो आ। महबूब जो नालो वठ चपन के राहत मिलंदी आ। तेड़े महबूब जो नालो थो अचे छो न चुमियो ॾेई रग रग ठारिया। खुदा जो कसम सा जे महबूब नबी जो नालो रब मिठो रखियो पंहिंजो नालो वठे भी चुमी ॾेस पराओ नालो वठे भी चुमी ॾे।